वफा की तस्वीरों तुम्हें वतन की हवाएं सलाम कहती हैं। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइम इस्लाम। दोस्तों, अॼु तव्हांजी ख़िदमत में पेश थियो आहियां हिकिड़े सीरियस मौज़ू सां गॾु। तव्हांखे शायदि ख़बर आहे या न, पर मुल्क में हींअर दहशतगर्दी जी लहर वधी आहे ऐं हींअर ताज़ो वाक़ियो जेको थियो आहे वारना में, जंहिंमें असांजो थर जो हिकिड़ो नौजवान हवलदार जमील अहमद रहमो, जंहिंजो ताल्लुक़ु ॾाली जे ॻोठु रड़ाकड़ सां आहे, उनजी बि शहादत थी आहे। ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो हमिलो डेरा इस्माइल ख़ान में बि थियो आहे सिक्योरिटी फोर्सिस ते, जंहिंमें 23 जवान शहीद थिया आहिनि। ऐं उनखां अलावा बि बनू वज़ीरिस्तान जे आसपास हमलनि जो तइदादु वधियो आहे। उन में TTP जो बि ताल्लुक़ु आहे ऐं अफ़गानिस्तान जी गवर्नमेंट आहे, उनजी बि चवनि था त सपोर्ट आहे उन्हनि खे। हाणे मुल्क में जेके इहे हालात हलनि पिया ऐं एतिरी एडवांस लेवल ते उन्हनि जा हमला थियण, इन ॻाल्हि जी साबिती आहे त असां गवर्नमेंट सॻोरी ऐं असांजी स्टेट, उनजी जेको पॉलिसी हुई उहो फेल साबित थी आहे। जॾहिं इहे तालिबान आया हुआ अगस्त 2021 में, तॾहिं इन्हनि सभिनी वेलकम कयो। इवन असांजे ख़ान साहब बि चयो त भई हमारे भाई आ गए और बहुत ज़बरदस्त काम हो गया है। उहो ई भाई अॼुकल्ह जेको आहे सो तव्हांजे फ़ौजनि खे मारनि पिया। ऐं अहिड़ियूं वीकन पॉलिसीज़ ठाहींदी रहंदी, जंहिंमें असांजे नौजवान असांजा फ़ौजी शहीद थींदा रहंदा। असांजे माण्हुनि में हिकिड़ी ख़ौफ़ जी लहर ईंदी रहंदी आहे ऐं अचे बि पई। ऐं मूंखे उहो ई साॻी दौरु वापसि यादि पियो अचे, जॾहिं 2004-05 वारे दौर में मुल्क में हिकिड़ो पूरो सिलसिलो शुरू थी वियो हुयो दहशतगर्दी जो, ऐं उहा साॻी शइ हींअर नज़र अचे पई। ऐं उहे एॾी त शिदत सां हमलो कंदा आहिनि इहे जेके दहशतगर्द आहिनि, जिन वटि नाइट गॉगल्स खां वठी स्नाइपर राइफल्स खां वठी एॾा एडवांस वेपन्स हूंदा आहिनि। त इन ॻाल्हि जो सबूत आहे त उहो डेफिनेटली उन्हनि खे तहरीक तालिबान अफ़गानिस्तान जी सपोर्ट करे थी। हाणे इन सॼे वाक़िए थियण खां पोइ बि असां वारा जेके चङा मुड़ुस आहिनि, जेके रियासत जा धड़ी आहिनि, उहो चवंदा नहीं ये तो हमारे भाई है, ये मुसलमान नहीं हो सकते। अरे वाह, मुसलमान आहिनि। उहो चवनि था त असां ई मुसलमान आहियूं, तव्हां सभु मुनाफ़िक़ आहियो। सो बकुल उन्हनि जो उहो उन्हनि जो चवणु आहे। हाणे इन सूरत में रियासत, मूंखे न आहे ख़बर त कॾहिं अखियूं खोलींदी ऐं पंहिंजी फॉरेन पॉलिसी कॾहिं प्रॉपरली इन्फोर्स कंदी, जॾहिं त इन्हनि सॼी 86 पॉलिसीज़ जे करे ई असां बंगालनि खे मोचड़ाणे अलॻि कयोसीं। ऐं हाणे बि मुल्क वञी अहिड़ी हालात ते बीठो आहे जो मूंखे त लॻे थो त को अहिड़ो ख़ुशगवार वाक़ियो ॿियो न थी वञे। बलोचिस्तान में अलॻि बाहि लॻी पई आहे। सरहद तव्हांजो सॼो जेको आहे सो क़बाइली इलाइक़ो, उहो सॼो तक़रीबन तव्हांजो आउट ऑफ कंट्रोल थी वियो आहे। सो इन सूरत हाल मूंखे सम्झ में नथो अचे। तव्हां दोस्तनि जी जेकॾहिं इन मामले में को हुजे पॉइंट ऑफ व्यू त तव्हां ज़रूरु कमेंट्स में आगाह कंदा। बाक़ी इहो आहे त मूंखे ज़रूरु ॾुख आहे इन ॻाल्हि जो त असांजो हिकिड़ो रहमो नौजवान शहीद थियो आहे इन सॼे वाक़े में। ऐं इहा शइ वधंदी बि सही, जेसीं ताईं हींअर इंस्टीट्यूट हिकिड़ो आहे इस्लामाबाद जो, जंहिंजो नालो आहे इंस्टीट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट एंड सिक्योरिटी स्टडीज़ इस्लामाबाद, जंहिं इहो वाज़े कयो आहे त मुल्क में 34% दहशतगर्दी वधी वई आहे। असांखे हिते सिंध में वेठे फील कोन थो थिए, पर ओवरऑल मुल्क में तमामु हालात ख़राबु आहिनि। ऐं उनखां अलावा हिकिड़ी नई तंज़ीम आहे तहरीक जहाद पाकिस्तान, उहो बि हिकिड़ी नओं कर खयो आहे, जेको TTP सां रिलेटेड एक्टिविटीज़ हिन में शामिलु आहे। ऐं अञा ताईं असांजी रियासत जो को बि वाज़े मौक़ो कोन्हे त भई हिननि खे डील कीअं कजे। मेन मसइलो किथे आहे, बकोल इन्हनि जी त भई असां अफ़गाननि खे कटियोसीं त पोइ हुन में मसइलो हल थींदो। भई उहो त अफ़गानी त हलिया विया आहिनि, हमला त अञा वधनि पिया। जेतिरा हमला पहिरीं थींदा उनखां बि हालात वधीक ख़राबु पिया थियनि। ऐं उहो बि जेको कढण जो तरीक़ो हुयो अफ़गाननि, उहो बि हिकिड़ी 86 ऐं वाइड़ी फॉरेन पॉलिसी हुई त भई जेको आहे सॼी क़ौम खे कढी छॾियो। इंटरनेशनल कानून जे मुताबिक़ जेके रेफ्यूजीज़ हूंदा आहिनि, उन्हनि खे वापसि करण जो बि हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। ईअं थोरी पातरणी मोचड़ाणे उन्हनि खे कढी छॾियो वापसि। ऐं उन सूरत में ई उन्हनि कढण जे सबबु ई जेको तहरीक तालिबान अफ़गानिस्तान आहे, उन्हनि तमामु हिकिड़ो सख़्तु रवैयो इख़्तियार कयो ऐं गवर्नमेंट खे बाक़ाइदा थ्रेट्स ॾिनई त भई जेको आहे असां तव्हांखे ॾिसी वठंदासीं। ऐं उहा साॻी शइ थिए पई। सो आई डोंट नो व्हाट्स गोइंग ऑन। ऐं मां ॾाढो मायूस आहियां इन सॼे हालात खां पोइ। ऐं मुल्क में इहे शयूं किथे वञी बसि कंदियूं। ऐं हींअर जेको टेकर गवर्नमेंट आहे, उनखे बि कहिड़ा चैलेंजिस आहिनि। ऐं आई डोंट नो, इहो सॼो वरी हिकिड़ो ॿियो स्कूल ऑफ थॉट इहो बि चए थो त भई हीअ सॼा हालात ॼाणे वणे ख़राबु कराया पिया वञनि त इलेक्शन अॻिते थिए, या अहिड़ियूं शयूं बि ॿ टे मुख़्तलिफ़ जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं सो उहो बि थियनि पियूं। आई डोंट नो छा थींदो हिन मुल्क जो, पर हालात ॾाढा ख़राबु आहिनि। ऐं हिकिड़ो त असांजो जेको रियासत आहे, उन में अञा त इहा बि क्लियर कोन करे सघी आहे त भई तव्हांखे वञिणो कहिड़े पासे आहे। आइदर यू हैव टू बी
इस्लामाइज़्ड या पोइ वरी डेमोक्रेसी ॾे वञिणो भई हिकिड़े पासे का शइ कयो न मुनाफ़क़त छो था कयो या त पोइ तव्हां प्रॉपरली जेकॾहिं लागू करणु चाहियो था उहो शरीयत वारो निज़ाम त उहो कयो जेकॾहिं पार्लियामेंटी तव्हां हिसाब सां रहणु चाहियो था पोइ वरी रिलीजन खे पर्सनल लेवल ते रखो मज़हब खे जेको आहे सो इंसान जो ज़ाती मसइलो रखो ऐं तव्हां रियासत खे जेको मॉडर्न जमहूरी तरीक़ा आहिनि उन तरीक़े सां हलायो सो ॿई शयूं गॾु मतिलबु अजीब क़िस्म जी हिकिड़ी खिचड़ी पचियल आहे सो मूंखे त का तरक़ी या को भलाई जी उमेदु नज़र कोन थी अचे तव्हां दोस्तनि जो छा ख़्यालात आहिनि कमेंट में ज़रूरु आगाह कजो हिन सां गॾु पंहिंजे होस्ट जे दोस्त सां राबो इजाज़त ॾींदा जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ज़िंदगी सलामत ज़ात सलामत थैंक यू